बीमारी का तकलीफ था मजनू दादा जो मुखे दौरा एकड़ो माण्हू मौत थी साहब कुझु भलो माण्हू ठीक ठाक मौत थी अल्लाह के रसूल फरमाए तव्हांखे ख़बर जो बीमार थी हा चार माण्हुनि खां पुछण जे लाइ चङा तॾहिं उहो बीमार थी करे पोइ दुनिया मां बर्श करे थो अल्लाह जे जेके खोटाई हुजनि उन बीमारी जे करे अल्लाह माफ़ करे हुनखे निरंत पहुचाए छॾींदो आहे ईअं वञी रहियो आहे एॾे रब जी करम नवाज़ी पंहिंजे पाणे जे मथां महिरबानी अल्लाह फरमायो कुल या इबाद वल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم.